अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहू व मन युद्लिल्हु फला हादिय लहू व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु अज़लियुन अबदियुन सरमदियुन दैमुमियुल ला ज़मान लहू वला मकान लहू वला मिस्ल लहू वला मिसाल लहू व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व महबूबना व माशूकना व मक्कियना व मदनियना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहल बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्यतुहन नफ्सुल मुत्मइन्ना तुरजिई इला रब्बिक रादियतम मर्दिया
फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। सदकल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताब औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। अर्श आज़म मसनदे अर्श आज़म मसनदे रफ़अत रसूलुल्लाह की। अरे हशर में सब देखेंगे इज़्ज़त रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ। अरे हाय खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। तुझको और जन्नत से क्या तुझको और जन्नत से क्या वहाँ भी दूर हो। क्योंकि हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। ऐ रज़ा खुद साहिबे कुर्राह मद्दाहे हुजूर। तुझसे कब मुमकिन है फिर मदहत रसूलुल्लाह की। वाशान अरबिय पाक जो मालिक लक़ब लौलाक जो। वाली ज़मी अफलाक जो बलगल उला बिकमाली। बेशक मोहम्मद नूरवा बेशक मोहम्मद नूरवा दुनिया जेका पुरनूरवा। जुल्मत कई जे दूरवा कशफत दुजा बिजमाली। वस्फों सुने जूं बेबयान गाए खुदा खुद उन जो शान।
शाहिद सजो आहे कुरान हसनत जमी खिसाली अहमद अली मलको फलक सलवात थी चए सब खलक मोमिन पढ़ो मजहर पलक सल्लू अलैहि व आलिहि सभी गजी मोहब्बत की प्यारे आवाज से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मौजा मोहतरम दोस्तों प्यारा भाईरो अवाजी अज मस्जिद में अल्लाह ताला जल्ल जलालुहु अम्मन वालुहु जी रात बाबरकात जे प्यारे कलाम पूरे करण जे शरफ हासिल करण वारन के इज्जत ऐं एहतराम सा नवाजो वियो। जनाब मोहतरम मौलाना अब्दुल हलीम राहू दामत बरकातुमुल आलिया जन हुकुम कयो त तव्हां के ॿ टे मौज़ू हन जिन ते तव्हां के ॻाल्हाइणो आहे। असांजो एतिरो इल्मु नाहे, एतिरी फ़हम नाहे, एतिरो अकुल नाहे जो ॻाल्हाए सघूं, पर अल्लाह जे प्यारन जो हुकुम थियो इंशाअल्लाह ताला जेड़ो हाल आहे जे साम्हूं पेश कयूं था। पर तव्हां लज न कयो, ॾाढा मोहब्बती प्यारे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अजीज दोस्तों प्यारा भाइरो जेके मौलाना साहब मौजू दसिया उन मां हिकिड़ो मौजू त इहो हो त अल्लाह जे वलीयन जो शान, छो त सफरुल मुज़फ्फर जो महीनो आहे ऐं हिन में केतिरनि ई अल्लाह जे वलीयन जी विसाल आहे। इंशाअल्लाह ताला जहिड़ो हाल आहे अवां जे साम्हूं पेश कयूं था। अल्लाह ताला जे वलीयन जो शान केॾो निरालो आहे जो जेकॾहिं दुनिया में को बादशाह हुआ, अदा ॿुधजो थोरो, दुनिया में को बादशाह हुआ जॾहिं वो जेरो आहे, जॾहिं वो वेठो आहे त असीं उनखे बादशाह चवंदासीं। ॻाल्हाए जो चवंदासीं या न चवंदासीं, पर जॾहिं वो मरी वियो त उन जी बादशाहियत ख़त्म थी वेंदी। को था समझो ॻाल्हि खे? बादशाह जेसीं ताईं जेरो आहे उन जी बादशाही हूंदी, पर जॾहिं मरी वेंदो त उन जी बादशाही छा थी वेंदी? ॾाढा ॻाल्हायो छा थी वेंदी? ख़त्म थी वेंदी। वज़ीर जेसीं ताईं हूंदो उन जे पोयां पुलिस हलंदी, ऑफिसर हलंदा, पर जॾहिं उन जी वज़ारत ख़त्म थी वेंदी त वज़ीर बि ख़त्म थी वेंदो। अमीर वडेरो जेसीं ताईं जीअरो आहे उन जी अमीरियत हूंदी, वडेराइप हूंदी, मरी वेंदो अमीरियत ख़त्म, वडेराइप ख़त्म। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों अल्लाह जा वली इन ॻाल्हि खां बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। बादशाह मरी वेंदो त बादशाहियत ख़त्म, अमीर मरी वेंदो त अमीरियत ख़त्म, वडेरो मरी वेंदो त वडेराइप ख़त्म। पर अल्लाह जो वली जहिड़ी तरह सां दुनिया में वली आहे अहिड़ी तरह सां वफ़ात खां पोइ बि वली आहे। चओ सुभान अल्लाह। अहिड़नि प्यारनि जे बारे में अल्लाह ताला इरशाद फरमायो जेका मां तव्हां जे आॾो आयत पढ़ी आहे, तव्हां गौर करे ॿुधजो।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे लारे फी किताब में इरशाद फरमाए तया अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना ऐ इत्मीनान वारा नफ्स ऐ इत्मीनान वारी जान ऐ इत्मीनान वारा साह इरजिई इला रब्बिके पंहिंजे रब जे तरफ मोट पंहिंजे रब जे तरफ अच जहिड़ी तरह सां दुनिया में तूं मुंहिंजे तरफ रुजू कंदो आहे अहिड़ी तरह सां हिते बि मूं रब जे तरफ मोट ओ मुंहिंजा मौलाए करीम भला मोटी मां छा कयां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त इरजिई इला रब्बिक रादियतम मर्दिया इन हालत में मोट जो तू रब खां राज़ी हुजी रब तो खां राज़ी हुजे फदखुली फी इबादी पो मुंजन बानन में दाखिल थी हाणे ते ॻाल्हि ॿुधजो मुंजन बानन में छा थी हिन पासे वारा ॻाल्हायो मुंजन बानन में छा थी दाखिल थी दाखिल मस्जिद में मां चवां के मौली साहब के हाफिज कारी याकूब के सही मस्जिद भला दाखिल हो थींदो जेको जीअरो हूंदो या मोल दाखिल थींदो ॻाल्हायो जेको जीअरो हूंदो उहो दाखिल थींदो या मोल दाखिल थींदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए फदखुली फी इबादी ऐ नफ्से मुतमइन्ना मुंजन बानन में दाखिल थी माना दाखिल ओ थींदो जेको ॻाल्हायो जेको जीअरो हूंदो ऐं बानन में दाखिल थी करे वदखुली जन्नती ऐं मुंहिंजी जन्नत में दाखिल थी छो त तूं मोल नाही तूं मरी न वियो आहे तूं मिटी न थियो आहे जहिड़ी तरह सां तूं दुनिया में पंहिंजे दरगाह ते जहिड़ो है पंहिंजे खानकाह ते जहिड़ो है अहिड़ी तरह सां तूं जन्नत में घिड़ी मूं रब जा दीदार कर उते बि तूं जहिड़ो आहीं चओ सुभान अल्लाह तव्हांजो छा कीधो आहे अल्लाह जा वली जहिड़ा या मरी विया हथ मथे खणी ॿुधायो हथ मथे सभु हथ मथे खणी ॿुधायो अल्लाह जा वली जहिड़ा तव्हां खां मां पुछां थो भला छो जहिड़ा हेॾा मण मिटीअ जा मथां था पवनि आख़िर सबब कहिड़ो आहे जो अल्लाह जा वली जीअरा आहिनि कहिड़े सबब जे करे सूफ़ी चवंदा आहिनि सूफ़ी तमूतु क़ब्ल अन तमूतु मरण खां पहिरियां मरी वञो मां बाप बरोज की पियो ॻाल्हायां छा सम्झो था न ॻाल्हि मरण खां पहिरियां मरी वञो हाणे मरण खां पहिरियां कीअं मरूं मूतू क़ब्ल अन तमूतु मरो अॻे ही जो मरो माना मरण खां पहिरियां मरी वञो इहो कीअं सूफिया किराम फरमाईंदा आहिनि तमूतु क़ब्ल अन तमूतु मरण खां पहिरियां मरी वञो इन जो मतलब ही आहे त पंहिंजी जान खे पंहिंजे नफ्स खे पंहिंजी नफ़्सानी ख्वाहिशात खे ख़त्म करे छॾियो मेटे छॾियो पाण पहिरियां मरी वञो अहिड़ा त मरी वञो अहिड़ा त मरी वञो अहिड़ा त पहिरियां मरी वञो जो इन हालत में जे तव्हां ते मौत अचे त तव्हांजो बेड़ो ई पार थी वेंदो चओ सुभान अल्लाह हज़रत इब्ने उमर मदीने वारे साईं जो सहाबी आहे कंहिंजो सहाबी आहे साहबन जो दा वॾो शान आहे असांजे वालिद गिरामी हज़रत साईं बुलबुल मदीना हिकिड़ो शेर चयो आहे तव्हांखे ॿुधायां पर जे दिलि चयो त ॾाढा चओ सुभान अल्लाह कहिड़ो शेर चयो आहे वेही ॿुध थो ॿुधाया अॼु तोखे असहाब जी अज़मत वेही ॿुध थो
बुधाया अज तोखे असहाब जी अजमत सहाबिया सहाबिया ओहो जे कई सच्चे सरदार जी सुबत सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वारे जी हदीस शरीफा बुखारी शरीफ में मौजूदा आका फरमाइन था ला तसुब्बू अस्हाबी ऐ मुनाफिको ला तसुब्बू अस्हाबी मुजन साहबन के गारियूं न ॾियो। अदा छा मुजन साहबन के गारियूं न ॾियो। फलो अन अहदकुम अनफक मिस्ल उदिन ज़हबा पो जेकर ही तव्हां मां को हिकिड़ो ओद जबल जेतिरो ख़र्च करे ओद जबल जेतिरियूं ख़ैरातूं करे मां बलगत मुद्द अहदिन त मुंहिंजे साहबीअ जे हिकिड़े शेर जे बराबर कोन्हे के वला नसीफ़ हो मुझे साहबा हिकिड़ो शेर ख़र्च कन मुंहिंजा साहबा अधु शेर ख़र्च कन तव्हां ओद जबल जेतिरो ख़र्च कयो मुंहिंजनि साहबनि जो शान अञा तव्हां खां मथे आ चओ सुभान अल्लाह। अब हम हाओ या न मदीने वारा था फरमाइनि घणा माण्हू चवंदा बाबा उन दौर में कहिड़ा बा साहब सभु साहब या नबी साईं कंहिंखे चयो हाणे ईअं सभु वेठा आहियूं सभु मुस्लमान आहियूं न बा ॻाल्हायो सभु मुस्लमान हथ त मथे खणी ॿुधायो मुस्लमान आहियो न हाणे एतिराज़ कंदा बाबा नबी साईं कंहिंखे चयो सभु त वेठा साहबी ला तसुब्बू इहो सीगा वा जमा मुज़क्कर मुखातब जो सीगो आहे उते त सभु साहबी वेठा नबी साईं कंहिंखे चयो आका खे ख़बर हुई त मुंहिंजी महफ़िल में मुंहिंजी मंज़िल में मुंहिंजी मस्जिद नबवी में जहिड़ी तरह सां साहबी ईंदा आहिनि अहिड़ी तरह सां मुनाफ़िक बि ईंदा आहिनि उन्हनि खे ॿुधाए थो छॾियां त केतिरो बि तव्हां ख़र्च कयो पर मूं मोहम्मद अरबी जे साहबनि जो शान निरालो आहे चओ सुभान अल्लाह। हज़रत इब्ने उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी ज़ात बाबरकात मुझे सुने मोहम्मद अरबी जो सहाबिया आका जो दीवानो आ मदीने जे शहर में हिक दफ़े खूह जे चौधारी उठ के पियो थो जोड़ाए उठ के पियो थो हलाए साहबन पुछो इब्ने उमर अज उठ के पियो थो डोड़ाई उठ के पियो थो हलाई उठ के छाजे करे पियो थो हलाई भला तोखे रांद जो शौक़ा रूंद जो शौक़ा मस्तिया छा ॻाल्हि इब्ने उमर थो चे मुहम्मद करीम जो सहाबी तवा के तव्हांजी ॻाल्हि सच्ची आ बताता हूँ तुमको मैं क्या कर रहा हूँ तव्हां खे ॿुधायां थो त मां ही उठ के छाला पियो थो हलाया उठ के छाला पियो थो डोड़ाया मां रांद कोन थो कयां रूंद कोन थो कयां मस्ती कोन थो कयां पर मां पंहिंजे आका व मौला मुहम्मद जी सुन्नत खे अदा करे रहियो आहियां चओ सुभान अल्लाह। छाजे करे भला चए थो हिकु दफ़ो मदीने जो शहर रहमत जो बहरा आका जे फैज़ जी लहरा मुझा साईं मदीने वारा उठ ते चढ़ी इन खूह जे चौधारी उठ के डोड़ाए रहा अज मां पंहिंजे आका जी सुन्नत मुबारका के अदा करे उठ के डोड़ाए रहियो आहियां चओ सुभान अल्लाह अकबर। बताता हूँ तुमको मैं क्या कर रहा हूँ
मैं सुन्नत की उनका मजा पा रहा हूँ। मां पंहिंजे आका जी सुन्नत मुबारका ते अमल करे रहियो आहियां। हाणे तव्हां खां थो पुछां जमाल सबूरी, तव्हां खां थो पुछां अबाई मदीने वारे जा साहबी वली आहिनि या कोन्हे के? वली आहिनि या कोन्हे के? ॻाल्हायो ॻाल्हायो, आहिनि वली? छा ते अमल पिया कनि? सुन्नत मुबारका ते। छा ते अमल पिया कनि? ॾाढिया ॻाल्हायो, ॾाढिया ॻाल्हायो। सुन्नत मुबारका ते अमल करे रहिया आहिनि। पर अॼु जा ठग पीर पैदा थिया आहिनि घणा, न सुन्नत मुबारका ते अमल आहे। उते शराबनि जा अड्डा खुलिया पिया आहिनि, बेहयाइन बुराइन जा अड्डा खुलिया पिया आहिनि, ऐं दावा कंदा बाबा असां अल्लाह जा वली आहियूं। ॿुधा त साहबी सच्चो वली आहे, इहे अॼोको पीर वली आहे। ॻाल्हाए जा साहबी वली आहे न? चए थो मां पंहिंजे आका जी सुन्नत मुबारका ते अमल करे रहियो आहियां। इहा मूं ॻाल्हि इन जे करे कई जो जेका तव्हांजे साम्हूं मां रिवायत पेश कयां थो उहा हज़रत इब्ने उमर बयान फरमाई आहे, मिशकातुल मसाबी में मौजूद आहे। हज़रत इब्ने उमर थो फरमाए त आका मुंहिंजे कंध खे वठी फरमाए, इब्ने उमर कुन फिद दुनिया, दुनिया में रह। आका कीअं रहां? पाण फरमायो मुसाफिरा, ईअं रह जीअं को सफ़र कंदड़ रहंदो आहे, वातड़ू रहंदो आहे। दुनिया में ईअं रह, छो त ही दुनिया दिल लगाइण जी जाइ कान्हे का। अते आका छा फरमायो? वउद्द नफ्सक मिन अहलिल कुबूर। ऐं इब्ने उमर पाण खे जीअरो न समझ, पाण खे हयात न समझ, पाण खे ज़िंदा न समझ, पंहिंजे नफ्स खे कबरुनि वारनि मां गण। माना दुनिया में ईअं हुजे जीअं दुनिया में तूं आहीं कोन। मूतू क़ब्ल अन तमूतू, मरण खां पहिरियां ई मरी वञ। चओ सुभान अल्लाह। ए मुंहिंजे आका जे साहबनि जूं ॻाल्हियूं। इन मां साबित थियो त अल्लाह जा वली छा आहिनि बाबा? ॻाल्हायो छा आहिनि? हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़ात बबरकात जॾहिं दुनिया तां रिहलत कई आ, दुनिया तां बुरको मटायो आ, ख्वाब में खेन सदन मुरीद ॾिठो त हज़रत बायज़ीद बिस्तामी जन्नत में वेठो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। अब तव्हांखे वरा जन्नत जो शौक़ु आहे या कोन्हे? जन खे आहे से हथड़ो त मथे खणो। अथव जन्नत जो शौक़ु? हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात जन्नत में वेठान, बागन में वेठान। मुरीद अर्ज कयो अल्लाह जा कामिल वली ओ रब जा बरगुज़ीदा बाना। जॾहिं मुनकर नकीर तोखां सवाल कयो त मर रब्बुक, तुंहिंजो रब केरा, त तो उनखे कहिड़ो जवाब ॾिनो? हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, ओ मुंहिंजा मुरीद, जॾहिं मलाइक मूंखे चयो त मर रब्बुक, तुंहिंजो रब केरा, त मां मलाइकनि खे चयो मलाइको जे मां चवां त मुंहिंजो रब अल्लाह वा, तव्हां चओ त असांजो रब अल्लाह वा। पर वञी रब खां पुछी अचो त ए रब करीम बायज़ीद तुंहिंजो बानो आहे या कोन्हे को? चओ सुभान अल्लाह। वञी रब खां पुछी अचो। मुनकर नकीर अल्लाह जी दरबार में आया, ओ मुंहिंजा मौलाए करीम, ओ मुंहिंजा प्यारा रब, अॼु बायज़ीद बिस्तामी मोकिलियो आहे त मुनकर नकीर चवनि था त असांखे ॿुधा त बायज़ीद तुंहिंजो बानो आहे या न आहे? रब फरमायो मुनकर नकीर, बायज़ीद मूंखे सुञातो आहे, मूं बायज़ीद खे सुञातो आहे। तव्हांजे सवालनि जी का ज़रूरत कान्हे का, इहो मुंहिंजो प्यारो वा वली वा। चओ सुभान अल्लाह। पोइ भला इहो ॻाल्हि ज़िंदह कंदो या मुर्दह कंदो? थकिजी पिया सची ॻाल्हि कजो। जेके थकिजी पिया हथ त मथे खणो। हेॾे पासे खणनि पिया। मां चवां थो जेके थकिजी पिया से हथ मथे खणो। तव्हां थकिजी त कोन पिया न? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
छो त अक़ीदो मज़बूत खपे। अबा छा खपे? अक़ीदो ओ ज़ोर सां ॻाल्हायो, अक़ीदो मज़बूत खपे। ऐं अक़ीदनि जी जेका बाह हले पई, बाबा मर गया मलदूद न ख़त्मा न दुरूद, एॾा मिटीअ जा मण किथां ॻाल्हाइनि। मदीने पाक जे शहर में जन्नतुल बक़ीअ में बीठा आहिनि, बाबा मिठी आ, बाबा मिठी आ, बाबा मिठी आ। पर असीं चवंदा आहियूं मिठी नाहे, मिठी नाहे, मिठी नाहे। ही अल्लाह जे वलीयनि जा मरकज़ आहिनि, उन्हनि जे फैज़ जा मंबअ आहिनि। चओ सुभान अल्लाह। अल्लामा इक़बाल जॾहिं हज़रत इमाम रब्बानी जी मज़ार ते वियो, इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल्फ़सानी जी मज़ार ते वियो, पुछियऊं साईं क़िबला तव्हां केॾे विया हो? अब अल्लामा इक़बाल ॿुधो अथव न, जे पाकिस्तान जी थ्योरी पेश कई, नज़रियो पेश कयो हो त पाकिस्तान ठाहियो। समझो था ॻाल्हि खे, या सभई चुप पिया ठाहो? उनखे चयूं त क़िबला केॾे विया हो? चए थो हाज़िर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर। जन के गाल वणी थी से चो सुभान अल्लाह। हाज़िर हुआ मैं शेख मुजद्दिद की लहद पर, जो खाक के अब तक ज़ेरे फलक मतले अनवार। अज ताईं उन जी कब्र मुबारक मां नूरन जूं तजल्लियातूं निकिरी रहियूं आहिनि। चओ सुभान अल्लाह। केड़ो इमाम रब्बानी, केड़ो? गर्दन झुकी, गर्दन झुकी जिसकी जहांगीर के आगे, अल्लाह ने बर वक्त किया उसको खबरदार। हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्विर अल्फ़सानी जी मज़ार जे नाले अल्लामा इक़बाल अलैहि रहमत फरमाइनि था त जीअं लाहौर मां सरहंद जी बस्तीअ में पहुतुसि त इमाम रब्बानी जी मज़ार मां मूंखे खुशबू अचण शुरू थी आहे। चओ सुभान। अब इन मां छा साबित थियो त अल्लाह जा वली ज़िंदा आहिनि? चओ छा साबित थियो? अल्लाह जा वली। तफ़सीर रूहुल बयान में अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाहि अलैहि, अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाहि अलैहि ॻाल्हि लिखी आहे त हज़रत अबू इसहाक़ खज़ारी, हज़रत अबू इसहाक़ खज़ारी रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था त मुंहिंजी दरबार में हिकिड़ो हमरा ईंदो हो। हेॾे ॿुधजो था, पर उहो जीअं जो ईंदो हो न, पंहिंजो मुंहुं वेड़े ईंदो। छा कंदो? पंहिंजो मुंहुं जे थकिजी पिया त कढाव, सची ॻाल्हि कॼो। पंहिंजो मुंहुं वेड़े ईंदो, ॻाल्हाए, पंहिंजो मुंहुं वेड़े ईंदो। अबू इसहाक़ खज़ारी रहमतुल्लाहि अलैहि पुछो मुंहिंजा मुरीद बासफ़ा जी, मुंहिंजा आका केतिरा ॾींहं थी विया तूं मुंहिंजी दरबार में अची थो, पर पंहिंजो मुंहुं वेड़े थो अची, छाजे करे? अर्ज़ तो करे ओ मुंहिंजा मुर्शिद करीम, ओ मुंहिंजा आका व मौला अबू इसहाक़ खज़ारी जी, मुंहिंजा मुरीद जे तव्हां के मां ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी ॻाल्हि खोलींदो कोन, ज़ाहिर कोन कंदो। पाण फरमाइनि था इहा गारंटी त मां कोन थो ॾियां, भला जे साईं मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त मूंखे पंहिंजी दरबार मां उथारींदो त कोन। अल्लाह जे कामिल वली हज़रत अबू इसहाक़ खज़ारी रहमतुल्लाहि अलैहि फरमायो न बाबा मां तोखे छाला उथारींदुसि। अर्ज़ तो करे तो अल्लाह जा वली तुंहिंजी दरबार में अचण खां पहिरियां मां कफन चोरींदोसि, कफन चोराईंदोसि। माण्हू क़बरुनि में मर्द औरतूं दफ़न करे वेंदा, मां क़बर खे खोटे करे उन मां कफन कढंदोसि। हज़रत अबू इसहाक़ खज़ारी रहमतुल्लाहि अलैहि फरमाइनि था बापो भला अॻिते कहिड़ी ॻाल्हि आहे? अर्ज़ तो करे मुंहिंजा आका व मौला मुर्शिद करीम जी, मुंहिंजा मुरीद छा ॻाल्हि आहे
साईं हिक ॾींहुं मूं के क़बर खे खोटियो आहे। क़बर हिकिड़ी औरत जी हुई। जॾहिं मूं उन जो कफ़न लाथो, उन जी कफ़नीअ जे तरफ़ हथ वधायो त उन पंहिंजी कफ़नीअ खे वठी छिक ॾेई पाण ॾे रखे छॾियो आहे। चओ सुभान अल्लाह। कफ़नीअ खे छिक ॾेई। मूं चयो त औरत तोखां सॻी थींदी? औरत कहिड़ी ज़ात आहे तोखां सॻी थींदी? हुन कफ़नी छिके पाण ॾे कई। फजरतुल लफ़ाफ़त चयो तो मूं वरी कफ़नीअ खे छिकियो। जॾहिं मूं कफ़नीअ खे छिकियो, हेॾे ॿुधो, फजरतुल लफ़ाफ़त, मूं कफ़नीअ खे छिके वरितो त औरत छा कयो? फलतमतनी, उन मूंखे चमाट हई ऐं उन चमाट जा निशान अञा मुंहिंजे चेहरे ते बीठा आहिनि। ऐं औरत चयो त जन्नती थी करे जन्नतनि जो कफ़न थो चोराई। चओ सुभान अल्लाह। केवल उन जा निशान आहिनि, इन जे करे ढकियो वेठो आहे। अब ॾिसो मक़ाम अल्लाह जे वलियनि जो क़बर में बि ज़िंदा आहिनि। ॻाल्हायो हाओ या न? हज़रत शाह साहब रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात बाबरकात फरमाए तो सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन जे अब्दुल लतीफ़ जे मिट्टीअ लधो मान कोड़े कन सलाम आगच्यो उन जे। वही भी जाते शाह साहब रहमतुल्लाह अलैहि छा इरशाद फरमायो? सभई चो सो सुभान अल्लाह। फरमाए तो आगे कया अगही निसोरोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सच्चन कोने सूर मौला कयो मामूर अंग अज़ल में उन जो। अल्लाह जा कामिल वली बुजुर्ग बरगुज़ीदा बाना क़बरुनि में बि ज़िंदा आहिनि। ॻाल्हायो क़बरुनि में बि ज़िंदा आहिनि। मदीने पाक में असांजा वालिद गिरामी हुआ। हिकिड़ी हमरा ॻाल्हि कई, पुछी हिकिड़ो हमरा मूंखे मिलियो मदीने जे शहर में हरम में मुस्तफ़ा में। हथ जोड़ नहीं चई बाबा किथां जो ही? चई मां सिंध जो आं। छा चई? मां सिंध जो आं। चई भला शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॿुधो अथई? ओ शाम जो तो चेस शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ॿुधो अथई? साईं असांजे पाड़े जो आहे सैयदा। चई भला ज़ियारत कंदीसि? ज़ियारत कंदीसि? ॿुधजो। चई हां ज़ियारत त हाणे थी वञे त भली ॻाल्हि आहे। चई अखियूं बूट उन अखियूं बूटियूं। चई जेॾी महिल मां चवई अखियूं खोल, अखियूं खोल जा। अखियूं बूटी मदीने जे शहर में आका जे हरम में अखियूं बूटे थो। चए थो मां चवई अखियूं खोल त अखियूं खोल जा। चए थो अखियूं बूटियुमि वरी अखियूं खोलियुमि ॾिसां त भिट जे दरनि ते वेठो आहियां। चओ सुभान अल्लाह। वेठाई साहब जी दरबार में वेठो आहियां त ए ताक़तुनि जो हिन महीने में। पोइ वरी चई मां परेशान थियुसि त बाबा हाणे हेॾियूं टिकेटूं भरे करे मां वियो आहियां आका जी दरबार ॾिसण जे लाइ। वरी उन बुज़ुर्ग बाह खे लोॾो ॾेई फरमाए त पुट अखियूं बंदि कर। अखियूं जो बंदि कयुमि ॾिसां त वरी आका जी दरबार में वेठो आहियां। चओ सुभान अल्लाह। कहिड़ी आका जी दरबार? रातें भी मदीने की बातें भी मदीने की। जन के दीदार जो शौक़ से गजी पढ़ायो। रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की। सुभान अल्लाह। केड़ो मदीनो? अरे साहब तैयबा की
गलियों से वो गुजरे थे। केतरा साल थी आहिनि जन घटिल मां आका लंघिया। अरे साहूबत बाकी गलियों से वो गुजरे थे। अब तक उन गलियों में खुशबू है पसीने की। डारिया जो सुभान अल्लाह। रातें भी मदीने की। आशिक सब भला तड़पो था मदीने ला आए छा। हाँ सही सब तड़पो था ना सच्ची गाल कजो या कोना तड़पो। यार मोकड़ो शेर बुधो उर्दू में ताजो जे चओ त बुधाया। मौलविन दे उए मानुन जी चिड़ हुंदी आ बाबा शेर घणा था पढ़न। एकड़न तके ते चीसी तवा अगे उन फलानी मस्जिद में शेर ॾाढा पढ़िया। वरी शेर न पढ़ियासी चई सही मज़ो न कई। शेर न पढ़ी दिल न ठरी। साईं मौलाना काजी दोस्तमंद बुलबुल सिंध अलैहि रहमती तकरीर मां ॿुधी। पोइ साईं शुरू में फरमायो त बाबा मुक़रर जे लाइ वॾो आज़ार आहे। कीअं भला कि हज़ारे क़िस्मनि जा माण्हू वेठा हूंदा। को चवंदो बाबा निमाज़ जी ॻाल्हि कान कई मज़ो कोन कई। हाओ या न। को चवंदो ची मूं तकरीर कई हिकिड़े हंधि करबला जो किस्सो वरी हिकिड़ो थी पियो। ची ओ मौली दोस्त मोहम्मद जी बाबा जी बाबा हज़रत यूसुफ वारी पोड़ीअ जी ॻाल्हि त कान कई। जी पुट मौज़ू करबला जो आहे पोड़ीअ जी ॻाल्हि किथां आणिया। सो तव्हां बि सोचींदा हूंदो फलाणी ॻाल्हि कान कई फलाणी ॻाल्हि कान कई। तव्हां मूंखे छॾे ॾियो जेकियूं ॻाल्हियूं कयां तव्हां आका जो शान ॿुधी दिलि ठारियो चओ सुभान अल्लाह। केड़ो शेर आहे? जुल्फे सरकार से जब चेहरा निकलता होगा। जन जुल्फन मां आका जो चेहरो निकरंदो हूंदो मज़ो हूंदो है ना। हथ मथे खणी चो सभई जवान जा पुट। जुल्फे सरकार से जब चेहरा निकलता होगा। जुल्फे सरकार से जब चेहरा निकलता होगा। फिर भला के से कोई चांद को तकता होगा। फिर भला के से कोई चांद को तकता होगा। सुभान अल्लाह। अब अजे वली जिंदहन त मुझा आका भी जिंदहन चो सुभान अल्लाह। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह मिशकात शरीफ जे शरह मिरकातुल मफाती में या गाल जेका दुरूद पाक वारी साहबन अर्ज कयो या रसूल अल्लाह जन तवां दुनिया छॾे विंदो पो भला तवां ते दुरूद पहुचंदो। आका फरमायो त ए मुजा सहाबियो इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन तकुल अजसादल अंबिया। अल्लाह ताला जी जात बाबरकात जमीन ते हराम करे छडियो आ जो नबियन जे जिस्म के खाए। इन जे शरह में अल्लामा अली कारी रहमहुल्लाह अल बारी लिखियो आ त जेड़ी तरह सा आका जे जिस्म ते जमीन के हराम नबियन जे जिस्म ते जमीन के हराम त न खाए। अड़ी तरह सा उन जे फैज़ सा वलियन जे जिस्मन ते जमीन के हराम जो न के न खाए चो सुभान अल्लाह। ए अल्लाह जा वली जिंदहन हजरत जुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह तज़किरतुल औलिया में ख्वाजा फरीदुद्दीन अत्तार गाल लिखी आ त साईं जन वेठा हिकिड़ो दफ़ो पंहिंजी मजलिस में मौत जूं ॻाल्हियूं पे हलियूं ज़िक्र जूं ॻाल्हियूं पे हलियूं। ओचितो एक नौजवान सब्ज लिबास पातल्ला हथ में सूफा प्लेटा
खणी साईं जी दरबार में आयो साईं फरमाया खुश आमदी भली करे आए ओ वेठो कुछ देर का पो हजरत ज़ुन्नून मिस्री जी दरबार में सूफ पेश तो करे अल्लाह ताला जो कामिल वली हजरत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह सूफ वठी करे फरमायो त ए नौजवान हाणे तू हलियो वञ हाणे तुझी जरूरत काने का हजरत ज़ुन्नून मिस्री पान वटि सूफ रखियो थकजी पिया हो त ॿुधाजो था ॻाल्हि करियो सिधी थकजी पिया हो त ॿुधाजो हजरत ज़ुन्नून मिस्री रहमतुल्लाह अलैह जी दात बाबरकात फरमाए जमायती तव्हां हलो सभई साईं जन अल्लाह जे क़ुरान जी तिलावत शुरू कई जॾहिं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत खां फारिग थिया त सूफ़ खणी साईं जन सिंघियो आ त अल्लाह के प्यारा थी विया मिस्र जे शहर में जॾहिं बिपरीअ जे नमाज़ जो टाइम अल्लाह जे कामिल वली ज़ुन्नून मिस्रीअ खे खयो पिया वञनि सख़्त गर्मीअ जो माहौल आ त पखियुनि पंहिंजा पर मिलाए करे जनाज़े वारनि ते छांव कई आ चओ सुभान अल्लाह ओडे मिस्र जे शहर में मुअज़्ज़िन अज़ान चईया जॾहिं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह ते पहुता हन त अल्लाह जे कामिल वली जनाज़े मां आंगुर ॿाहिर कढी इशारो कयो वा त ए मुअज़्ज़िन रुगी तुंहिंजी शाहिदी काने का त रब हिका मूं ज़ुन्नून मिस्रीअ जी शाहिदी आ त रब असांजो हिकु आहे चओ सुभान अल्लाह मुरीदन अंगूर खे वठी अंदर कयो साईं जन ॿाहिर कनि अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अब आपो छा साबित थियो त अल्लाह जा वली मोल न आहिनि ॻाल्हि अल्लाह जा वली तूं चवंदे यार ॻाल्हि केतिरो करी मोली हेॾा मिटीअ जा मण कीअं मरी न विया न हवा वा न पाणी आ न मानी आ अब पेट में ॿार हूंदो न पेट में पोइ कहिड़ो हवा जो ज़रियो ॻाल्हायो पेट में ॿार हूंदो न मां चवंदी आहे मुंहिंजो हाणे बच्चो फथके थो हाणे मुंहिंजे बच्चे में चुरपुरा छा ॿार खे कहिड़ो सोराख आहे जंहिंजे ज़रिए ॿार साह थो खणे उते हमरा डरो थी चवंदो भाई ये रब की ताकत है अल्लाह की कुदरत है तो चईस चाचा जे हिते अल्लाह जी कुदरत आ त ॿार खे मां जे पेट में ज़िंदा रखे सघे थो हीअ बि रब जी कुदरत आ मोहम्मद ऐं वलियनि खे क़ब्र में ज़िंदा रखे सघे थो चओ सुभान अल्लाह जी ताकत आ अल्लाह जो पावर आ जेको रब पेट में ॿार खे ज़िंदा रखे सघे थो ओ अल्लाह क़ब्र में भी अल्लाह जे वलियन के जिंदा रखे सके तो का गाल का गणती काने का खुदा जो कसम अमीर उमर जो दौरा सब चो रदी अल्लाह ताला अन सब चो रदी अल्लाह ताला एवने असा कर गाल लिखिया हजरत अमीर उमर जो दौरा ओ अमीर उमर जे मदीने वारे जा दीदार कया मोहम्मद अरबी जी सुहबत इख्तियार कया अमीर उमर जे दौर में एक नौजवान ॾाढो सुहिणो आ ॾाढो हसीना ओ मस्जिद नबवी में मुझे आका व मौला जी मस्जिद में सबक वठण वेंदो हो दर्स वठण वेंदो हो एरे बुझो दर्स वठण वेंदो सबक हर रोज वञी उन घटीअ में हिकिड़ी औरत हुई जेका उन नौजवान ते आशिक थी पई छा थी बेबा आशिक थी पई ही नौजवान परहेज़गार मुत्तकी कंध हेठ अचे कंध हेठ वञे कंध हेठ हजरत अमीरुल मोमिनीन उमर रदी अल्लाह ताला अन्हु जो दौरा हिकड़ी रात नौजवान के पंहिंजे घर जे मोटण जे तरफ देर थी वई आ रात जो टाइम उन नौजवान के औरत सॾ थी करे ओ नौजवान हेॾे आ हेॾे आ हेॾे आ
नौजवान वियो जी केड़ो कम जी तू में अबा कम तू हलिया नौजवान वियो भला औरत मां वञा मता का मजबूरी हुजे मता को कम हुजे अंदर वियो त औरत चिस्त बाबा हाने मूसा नऊज बिल्ला बुराई कर नौजवान हो पर आखिर छा करे अल्लाह जो कुरान याद अची वियो नौजवान जे हथ जो वेझो वधाई त नौजवान बेचारो रब जे खौफ में बेहोश थी किरी पियो अब ॿुधो बेहोश थी किरी पियो असी पाण खे था चऊं अगर का औरत के मौलवी के पीर के वली के सॾ करे पर अल्लाह जा मुत्तकी उहा बि ॻाल्हि हन बाक़ी आम मौलविन जा पटका लही वेंदा सब गुनाहन ते लही पवंदा असां पाण खे था चऊं पर नौजवान अल्लाह जे खौफ में किरी पियो आ औरत परेशान आ त हाणे नौजवान के काॾे कया पंहिंजी नौकरियाणीअ खे सर करे चए थी हिन खे खणी ॿाहिरि घटीअ में छॾे था अचूं ॿाहिरि घटीअ में छॾे आया पंहिंजे माउ पीउ खे अकेलो बच्चो आ राति जो वीचारो पीउ घुमी फिरी आयो ॾिसे त मुंहिंजो पुटु किथे आ ॾिसे त मदीने जे घटीअ में बेहोश थियो किरियो अचे पंहिंजे पुट खे उथारे थो अब्बा ॻाल्हि कहिड़ी आ कहिड़ो सबबु आ पुट होश में अची चए थो बाबा हीअ ॻाल्हि थी आ ही सबबु थियो आ वरी बेहोश थी किरी पियो आ अल्लाह खे प्यारो थी वियो आ चओ सुभान अल्लाह हज़रत अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात के खबर पई साईं फरमाइनि था ओ नौजवान जा पीउ मुखे उन नौजवान जे कब्र जी ज़ियारत कराजे अल्लाह जे खौफ में पंहिंजी जान ॾिनी आ चओ सुभान अल्लाह अल्लामा इब्ने असाकिर या ॻाल्हि लिखी आ अल्लामा इब्ने कसीर तफसीर इब्ने कसीर में ॻाल्हि लिखी आ जॾहिं अमीरुल मोमिनीन नौजवान जी कब्र ते आयो वा चए थो अस्सलामु अलैका ऐ नौजवान तो ते सलाम त पूरो मदीनो शाहिद नौजवान अंदरा आवाज़ नहीं चयो अलैका सलाम या अमीरुल मोमिनीन ऐ अमीरुल मोमिनीन उमर तो ते भी सलाम अमीरुल मोमिनीन तो चे ओ नौजवान भला मज़ो अथई सुकून अथई भी का ॻाल्हि अथई ये तो साईं रब चयो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान जे रब जे खौफ में मकाम हासिल कयो आ रब जो खौफ कयो आ त उन जे ला जन्नतूं हन ओ अमीरुल मोमिनीन उमर जेड़ी तरह सा क़यामत में जन्नतूं मिलंदियूं रब चे तो मोहम्मद जो उम्मती आ हिसाब कोने को कब्र में तोखे जन्नतूं ॾेई थो छॾियां चओ सुभान अल्लाह यो अल्लाह जे कामिलन वलियन जो शान बियो वरी साईं मौली साहब मुखे चयो त साईं नबी पाक जो मीलाद अचे थो ओ थोरो ॿुधाइण दुरूद पढ़ो मां थकजी पियो आहियां तव्हांखे ॿुधायां ॿ टे ॻाल्हियूं सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह आका जो मीलाद हिकड़ा मानू था के जना बाबा जो मीलाद जो कयो था ना यो नाजायज बिदअत छा है सी लगो तो सच्ची गाला जो सी लगो तो ना मुखे तो लगो आप हां ता जी मर्जी भूख लगी थे सच्ची गाल कयो मस्जिद में कूड़ न जो मस्जिद में ना मस्जिद में कूड़ न जो आवाजी दोस्तों घरा मानू चा बाबा मीलाद मीलाद बिदअत हराम छो अबू बकर सिद्दीक कोन कयो उमर फारूक कोन कयो उस्मान गनी कोन कयो हैदर करार कोन कयो तवा कयो था मैसेजन में टी 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 वठ वठा लगी पे आई भला तोके पुट जावा जी सही खैरात कई थम मिठाई विराई थम
या छो विराई या बिदत काने का ये खुशी आ न छाए बा गालायो छाए खुशी आ चई सजे चरिया हुआ खुशी आ त ही मुझे आका जे जमन जी खुशी आ चो सुभान अल्लाह छा चेवा मौलाना न्याजी मरहूम चेथो तेरा खावा मैं तेरे गीत गावा या रसूल अल्लाह सुभान अल्लाह ता कंहिंजो था खाओ अल्लाह दे तो पर दर मोहम्मद अरबी जो तेरा खावा मैं तेरे गीत गावा या रसूल अल्लाह फिर तेरा मीलाद मैं क्यों ना मनावा या रसूल अल्लाह मनावा या हबीब अल्लाह सुभान अल्लाह दावा कई बाबा असी मदीने वारे जो था खाऊं या मूं गाल कान कईया पर या गाल गोलड़े शरीफ वारे पीर सैयद मेर अली शाह कईया चो सुभान अल्लाह छा सोचे सैयद सारी गल है खजीने दी सजी गाल खजाने जी या केड़ो खजानो आए दुनिया खांदी है खैरात मदीने दी आए दुनिया खांदी है खैरात मदीने दी केड़ो मदीने में जवाना सैयद तो फरमाए सैयद मोहम्मद अरबी जो बच्चो तो छा मिसाल ॾियांव कोई मिसल न ढोलण दी को मिसाल हुजे को हम असर हुजे को हम गाल हुजे कंहिंजो मिसाल लई मां कंहिंजो ॾियां कोई मिसल न ढोलण दी भला साईं अॻिते बि शान वधा चुप कर मेहरे अली इथे जान यूं बोलण दी अल्लाह कोई मिसल न ढोलण दी चुप कर मेहरे अली इथे जान यूं बोलण दी सुभान अल्लाह आका जो खाऊं था आका जे दर जी खैराता अज मोहम्मद अरबी जा उम्मती तैयारियों कंदा खुशियुनि जूं तैयारियों कंदा न पुट जी खुशी आ नबी के गाल जी खुशी आ न औलाद जी खुशी आ पर उन जवान जी खुशी आ जंहिंजे करे माल ई मिल्कियत औलाद पैसा मिलिया आहिनि जंहिंजे दर तां फैज़ मिलियो वा उन मोहम्मद अरबी जी खुशी जूं ॻाल्हियूं हन चओ सुभान अल्लाह आका जॾहिं पंहिंजे अम्मा जे पेट में आया त जानवरनि ओभर जे जानवरनि ओलह में वञी करे मुबारकबाद ॾिनी मरहबा मरहबा अल्लाह से मलाइक मोकिले ओ जानवर न न न न न या बिदअत छो था कयो यो नाजायज़ आ आलिम लिखियो आ त जानवरनि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं पखियुनि पखड़नि हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं छा पिया चवनि
मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। राजा चो सुभान अल्लाह। मिल गए मुस्तफा और क्या चाहिए। फजल रब्बे उला और क्या चाहिए। हजरत मोहम्मद करीम जी अम्मा थी फरमाए त जमल मुझा आका मदीने वारा मुझे पेट मुबारक में आया, शक में अतहर में आया, वजूदे अतहर में आया। जरा पैदाइश जी राता बारीअ जी राता रहमत जी बरसाता आका जे अचण जी गाला मुखे उन्य महसूस थिया त जन्नत मां आवाज आयो आमिना 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 परेशान न थी तोखे दुनिया जो पानी कोन था ॾियूं तोखे जन्नत मां होज़े कोसर था प्यारियूं। चो सुभान अल्लाह। अम्मा फरमाए थी मुझी नजर बितन मां टपी करे मलकन मां टपी करे बरन मां टपी करे बरन मां टपी करे शाम जे मुल्क में पोतिया शाम जो मारियूं पयूं थी ॾिसा मां तव्हां खां तो पुछां जे मोहम्मद अरबी जी मां जो एतिरो मकाम जो मक्के में वेही करे शाम जूं मारियूं ॾिसी सघे थी त अॼु मदीने में वेही करे आका नवाब शाह वारनि खे बि ॾिसी रहिया आहिनि। चओ सुभान अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। अब आसी मिलाद कयूं था न साईं हिकिड़ी चिठी लिखिया साईं वॾे जी नात ॿुधायो मूंखे यादि आहे थोरी तव्हांखे अलाए लॻे सोली या गोरी कहिड़ी साईं ॻाल्हि खे मिलाद वारनि जी। हाणे मिलाद जी ॻाल्हि तव्हांखे बि ॿुधायां थो। हज़रत बीवी आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा जी ज़ात बाबरकात फरमाए थी त मूंखे उन्य महसूस थिया खुशकी पैदा थिया त जन्नत मां मलाइक पानी खणी आयो आमिना पानी पी वरी मां निहारिया त अल्लाह जो पाक घर काबतुल्लाह झुकी सलाम करे रहियो आहे। ओ आमिना तो ते सलाम आ तू मोहम्मद अरबी जी जलमाई। चओ सुभान अल्लाह। वरी दरवाजे ते ठक ठक थिया पुछां थी त केरु आयो छाला मुंहिंजो दरवाज़ो खड़काए रहियो आहियो त चवनि थियूं आमिना असी जन्नत मां हूरो आयूं रब जी दरबार में अर्ज कयो होसीं त ए रब्बे जलील असांखे जे मोहम्मद करीम जे सदके पैदा कयो अथई उन जो दीदार बि कराए। चओ सुभान अल्लाह। आका जी दरबार में आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा महबूब मोहम्मद अरबी बाहर आया ऐं चेहरो निरालो हूंदो या न हूंदो। शेर ॿुधंदो आहे शेर तू शाह खूबा तू जाने जाना तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा। नचे व सुभान अल्लाह। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। छॾियां वठो हाणे तू शाह खूबा तू शाह खूबा तू जाने जाना तू शाह खूबा तू जाने जाना है चेहरा उम्मुल किताब तेरा न बन सकी है न बन सकी है
न बन सकी है न बन सकेगा, मिसाल तेरी जवाब तेरा। आका बाहर आया ऐं ईंदे ई सजदे में वञी असां जे लाइ दुआऊं कयूं। अबा कंहिंजे लाइ दुआऊं कयूं? असां जे लाइ। हाणे जे असां भला उन जो मीलाद मल्हायो त भला को थोरो करे छॾियोसीं ॻाल्हायो। उसूल हिकिड़ो तफ़सीर जो आहे त अदम ज़िक्र शैइ ला युनाफी वजूदहू, हिकिड़ो उसूल आहे तफ़सीर जो क़ुरान जो। क़ुरान में कंहिं शइ जो न हुजण, क़ुरान में कंहिं शइ जो न हुजण उन जे हुजण खे रोके कोन थो। मिसाल तौर कंहिं चयो बाबा मीलाद क़ुरान में साबित आहे, साबित करे सघूं था। अब मीलाद जायज़ किथे आहे? अब क़ुरान में कई ॻाल्हियूं रब पाण मीलाद बयान कयो आहे। ऐं ॿियो उसूल इहो आहे त जेकॾहिं ही तव्हां चओ था क़ुरान में कोन्हे को, त क़ुरान में इहो ॾेखारियो त मीलाद नाजाइज़ आहे। उसूल त तव्हां उसूल जे ख़िलाफ़ था वञो न। अदम ज़िक्र शैइ ला युनाफी वजूदहू, कंहिं शइ जो न हुजण उन जे हुजण खे रोके कोन थो। अगर तव्हां चओ था त मीलाद नाजाइज़ आहे, मीलाद हराम आहे, मीलाद बिदअत आहे, त ॾेखारियो त किथे आहे बिदअत लिखियल है, किथे आहे हराम लिखियल है। इन मां साबित छा थियो त मुझे मोहम्मद अरबी जो मीलाद बिदअत कान्हे का, हराम कोन्हे को, पर अल्लाह जो प्यारो तरीक़ो आहे, रब जी सुन्नत मुबारक आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं असीं मीलाद मल्हाईंदा रहंदासीं। असीं मीलाद ॻाल्हायो हथ मथे खणी ॿुधायो, असीं मीलाद छा चयो असांजे वालिद गिरामीअ? रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा, जंहिंजी दिलि ठरे थी से सुभान अल्लाह चओ। रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा, आका जी आका जी आका जी आमद सां दिल शाद करण वारा। ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं, हीअ ईद हक़ीक़ी आहे। सब ईदूं आका जे अचण खां पोइ थियूं न। ईद उल फितर मोहम्मद अरबी ॾिनी, ईद उल अज़हा मोहम्मद अरबी ॾिनी। ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं, हीअ ईद हक़ीक़ी आहे। हीअ ईद मल्हाए घर आबाद करण वारा, जंहिंजी दिलि ठरे थी सुभान अल्लाह ॾाढा चओ। रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल मक़बूल फरमाए। दुआ कयो अल्लाह ताला असांखे दीन मुस्तफ़ा ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।